तव्हांजी ज़ोरदार ताड़ियुनि में निगाह वधो। मुझे नालो निदा है, मां क्लास 4 जी शागिर्द आहियां। मौजूद उस्ताद प्यारा शागिर्द जो ऐं मोहतरम मेहमान, अस्सलाम वालेकुम। अॼु जो मुंहिंजो मौज़ू आहे सिंधी ॿोली तहज़ीब ऐं तारीख़। सिंधी ॿोली रुॻो ॻाल्हाइण जो ज़रियो न आहे, पर उहा असांजी सुञाणप, असांजे जज़्बे, असांजी तहज़ीब ऐं असांजी तारीख़ जी सलामी आहे। हीअ ॿोली हज़ारनि सालनि जी तहज़ीब सफ़र सां जुड़ियल आहे, जंहिंमें मोहबत, अदब, शाइर, सचाई ऐं इंसानियत जा सबक़ शामिल आहिनि। सिंधी तहज़ीब असांखे सेखारे थी त महिमान नवाज़ी कजे, वॾनि सां अदब ऐं नंढनि सां मोहबत कजे, नफ़रत छॾे अमन ऐं भाइपी खे फ़रोग़ ॾिजे। सिंधी लिबास अजरक ऐं टोपी मोहबत जा एहतराम ऐं निशान आहिनि। उहे रुॻो कपिड़ा न, पर तहज़ीब, शान ऐं सुञाणप जा अलामत आहिनि। सिंध जी तारीख़ मोहनजो दड़ो, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, सचल सर, मस्त रॉल फ़कीर, केतिरा ई बुज़ुर्गनि जी तालीम सां मालामाल आहे। इन्हनि असांखे सेखारियो त इंसानियत सभ खां अवल आहे ऐं दिलनि खे मोहबत असां फतह कयो वेंदो आहे। सिंधी ॿोली में शाह सारे जा बैत, सचल जा कलाम ऐं सूफ़ियुनि जा फ़कीर पैगाम अॼु बि इल्म, अदब ऐं सचाई जी रोशन मिसाल आहिनि। उहे असांजी ज़िम्मेवारी आहे त पंहिंजी ॿोली, तहज़ीब ऐं तारीख़ खे न रुॻो यादि रखूं, पर उनखे पंहिंजी ईंदड़ नस्ल ताईं बि पहुचायूं। अचो त वाइदो कयूं त सिंधी ॿोली सां प्यार कंदासीं, पंहिंजी तहज़ीब सां वाबस्तु कंदासीं ऐं पंहिंजी तारीख़ ते फ़ख़्रु कंदासीं। महिरबानी। सिंध तहज़ीब ऐं तारीख़ जिंदाबाद, सिंध धरती जिंदाबाद।